अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब जीअं चइजे त माना बाक़ी त सूरत हाल पंहिंजी जाइ ते नेशनल असम्बली जो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अने आचर ते थियणो आहे। पंजाब में अचानक सां सूरत हाल तब्दील थी वई। पंजाब में सीएम मुस्तफ़ा बुज़दार जो 2 ॾींहंनि खां पहिरियां जेको वियल हो रेज़िग्नेशन लेटर उहो एक्सेप्ट थी वियो ऐं सुभाणे ई ॿिए सीएम खे इलेक्ट करण जी कॉल बि अची वई। नेशनल असम्बली प्रोविंशियल असम्बली घुराई बि वई आहे, पर हाणे इहो त न ॾिसो उहो सूरत त हाल क्रिएट थी। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, ज़ाहिर आहे चीफ मिनिस्टर जो उहिदो ख़ाली थी वियो आहे। ठीकु आहे, उन्हनि सुभाणे घुराए वरितो, हिन में को गैर आइनी कमु न आहे त पंजाब असम्बली जो सुभाणे इजलास घुराए वरितो अथनि। लेकिन हीअ छा कयो अथनि त अॼु ओचितो चयूं त शाम जो फलाणे वॼे ताईं 5 वॻे ताईं या 4 वॻे ताईं जेको आहे उहो नॉमिनेशन पेपर जमा करायो न, तो हाणे अपोज़िशन जो त को कैंडिडेट जो नामज़दगी फॉर्म ई जमा न थियो आहे। त माना सुभाणे परवेज़ इलाही साहब तन तनहा उम्मीदवार हूंदा जेको वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी सघे पंजाब असेंबली। लेकिन पंजाब असेंबली में 186 मेंबर खपनि, आहे तो है न, 186 मेंबर खपनि। 186 मेंबरनि में जेको ठीकु आहे परवेज़ इलाही साहब जा पंहिंजा 10 आहिनि क्यू लीग जा, लेकिन उहो बि अलाए सभु बीहंदा गॾु या न बीहंदा, शायदि चौधरी साहब जे करे बीहनि। लेकिन जेको संदसि PTI जा धड़ा आहिनि, मिसाल जहांगीर तरीन ग्रुप, ही त MNA ॿुधाया पिया विया 7 या 8, पर MPA त घणा आहिनि। ठीकु आहे, टी खनि क्लेम दावा थिए थी। साॻी रीति अलीम ख़ान ग्रुप, उनजो बि MNAs ते एतिरो कमु न हो, उनजो बि घणे भाङे पंजाब जे MPAs आई। अलीम ख़ान त सिधो चई छॾियो आहे त असीं कोन सपोर्ट कंदासीं। सो आउं सम्झां थो त सुभाणे अगरि परवेज़ इलाही साहब वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी वञण में कामयाबु थिए थो त हीउ वॾो सरप्राइज़ हूंदो या सेटबैक हूंदो अपोज़िशन लाइ। छाकाणि त को ज़ाहिरी तरह जेके नंबर गेम आहिनि, स्कोर बोर्ड आहे, उन में किथां ई नथो लॻे त चौधरी परवेज़ इलाही सुभाणे चीफ मिनिस्टर थी सघंदो। सो जेको इमरान ख़ान साहब जो त सरप्राइज़ अञा ताईं को बि न पियो अचे, रुगो बार बार चवनि पिया त सरप्राइज़ ॾींदसि, पोइ वरी कुझु सरप्राइज़ अचे कोन थो। हींअर बि चवनि था शायदि छंछरु आचर ते वरी को सरप्राइज़ इमरान ख़ान साहब ऐलान कयो आहे ॾींदसि, पोइ शायदि उहो सरप्राइज़ बि इहो हूंदो त को सरप्राइज़ न आहे। इहो बि सरप्राइज़ हूंदो न, तव्हां चओ सरप्राइज़ आहे ओचितो चओ को सरप्राइज़ कोन्हे, त इहो बि सरप्राइज़ आहे। लेकिन चौधरी परवेज़ इलाही साहब अगरि जेको जंहिंजो तमामु वॾो अगरि आहे, को 10-15 दफ़ा अगरि चवणो पवंदो, त अगरि वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण में कामयाबु थी वियो त आउं सम्झां थो त हिन सॼी जेका 20-25 ॾींहंनि खां महीने खां गेम हली पई नो कॉन्फिडेंस जी, हिन में वॾो सरप्राइज़ इहो हूंदो। मतिलबु हाणे आउं इन करे चवां पियो एहतियातन, मूंखे को सम्झ नथी अचे त कीअं थी वेंदो। सिर्फ़ु हिकिड़ो तरीक़ो आहे त को ग़ैबी ताक़तनि जा वरी आशीर्वाद हासिल करे वठे चौधरी परवेज़ इलाही त बाबा इमरान ख़ान खे छॾियो, मुंहिंजी शिकिल ॾे ॾिसो, आउं तव्हां सां पुराणो मुंहिंजी न्याज़मंदी आहे, रस्तो आहे, ख़ुदा ख़बर। छाकाणि जहांगीर तरीन ग्रुप ऐं अलीम ख़ान जेसि ताईं को अहिड़ो को फ़ोन न आयो, उनखां सवाइ त आउं नथो सम्झां त हू को परवेज़ इलाही खे वोट कहिड़े खाते में परवेज़ इलाही खे सपोर्ट कंदा, जॾहिं उहे इमरान ख़ान सां ई न पिया बीहनि त चौधरी परवेज़ इलाही सां किथां बीहंदा। मतिलबु का लॉजिक ई न आहे को। पर इमरान ख़ान जी सूरत में त हुननि खे वरी बि हर MNA MPA जे तक में को 10,000 20,000 25,000 वोट इमरान ख़ान जा पंहिंजा बि आहिनि न, चौधरीनि जा कहिड़ा वोट आहिनि। छो चौधरीनि खे सपोर्ट कंदा? को लॉजिक, को सियासी मंतक न आहे, सवाइ हिकिड़े मंतक जे त मथां को WhatsApp ते कॉल अची वञे, जंहिंजो इम्कान फ़िलहाल त पाण नज़र न आयो। क़ौमी असम्बली में त हू कल्ह जॾहिं विया हुआ अपोज़िशन वारा, त हुननि त पंहिंजो नंबर शो करे छॾियो, त हू त नो कॉन्फिडेंस त हाणे सिर्फ़ु फॉर्मेलिटी रहिजी वई आहे जेको आचर वारे ॾींहुं पूरी थींदी। सो छाकाणि त ऐं हुन में 174 मेंबर शायदि अपोज़िशन ज़ाहिर कया, शो कया, जंहिंमें हिकिड़ो बि PTI जो मुनहरिफ़ MNA न हो। सो उनखां सवाइ कमु थियनि पियो। सो आई थिंक कि चौधरी हाणे हिकिड़ी अलाए इमरान ख़ान साहब सां रही करे चौधरी बि शायदि चवनि था आख़िरी बॉल ताईं खेॾंदासीं। चौधरी त कॾहिं क्रिकेट खेॾिया कोन्हनि, पर मूंखे ख़बर न आहे त इमरान ख़ान खां पोइ चौधरी बि आख़िरी बॉल ताईं खेॾणु चाहिनि था। पर अगरि सभई आख़िरी बॉल ताईं खेॾनि पिया, ॾिसो ॻाल्हि जेका हुजे, अगरि इमरान ख़ान साहब बि आख़िरी बॉल ताईं खेॾे पियो, चौधरी साहब बि आख़िरी बॉल ताईं खेॾे पियो, फवाद चौधरी बि आख़िरी बॉल ताईं खेॾे पियो, सभु आख़िरी बॉल ताईं खेॾनि पिया, त यार उहो जेको उस्मान बुज़दार हो, उहो त वसीम अकरम हो न यार, उनखे बि आख़िरी बॉल ताईं खेॾणु
उनखे छो आख़िरी बॉल ताईं न खेॾण मथां prove करे वञे हा पाण खे। उनखे चई त न बि तूं वापसि अची वञ पवेलियन में, तुंहिंजी जाइ ते ॿियो माण्हू ईंदो। यार ग़लति आहे यार। अच्छा, फेसबुक ते पाण वटि सवाल आहे नदीम संग्रासी भिठिया मां, त इमरान ख़ान जी हुकूमत खां पोइ जेको सेटअप अचे पियो उहो केतिरो पाइदार हूंदो, छो त हिन वक़्तु अपोज़िशन ऐं वॾियूं पार्टियूं आहिनि जिन जा सियासी मफ़ाद अलॻि अलॻि आहिनि। बिल्कुलु सही था चओ संग्रासी साहिबु, आऊं त अहिड़ो को पाइदार फ्यूचर नथो ॾिसां। सिर्फ़ु इहो थींदो जो हींअर हिकिड़ो ताज़ो इमरान ख़ान जी सूरत में 3.5 साल इन्हनि सभिनी पार्टियुनि बर्दाश्त कयो आहे, भोॻियो आहे सोली सिंधी में। सो ही 5-6 महीना इमरान ख़ान ज़ाहिर आहे ईअं पंहिंजे पाण खे ग़ाइबु न कंदो, पंहिंजे पाण खे प्रेशर डेवलप कंदो, त उनजे पंहिंजी मोहबत में न पर इमरान जी मुखालफ़त में इकट्ठा रहंदा। लेकिन आख़िर में त ज़ाहिर हर कंहिंजा मुफ़ादात पंहिंजा आहिनि ऐं ज़ाहिर इलेक्शन थींदी। ऐं नथो सम्झां त नवाज़ लीग पंजाब में को पंहिंजे इत्तेहादी पार्टियुनि खे हिकु अधु को कंहिंखे सिम्बॉलिकली सपोर्ट कर, बाक़ी हुन सम्झे थी त नवाज़ लीग ये चाहींदी त ईंदड़ जेका इलेक्शन थिए उन पंजाब मां हू क़ौमी असेंबली लाइ एतिरी सीटूं वठी अचे या नवाज़ लीग एतिरी सीटूं खटे अचे जेको हुनखे ॿिए कंहिं इत्तेहादी जी हुकूमत ठाहिण लाइ ज़रूरत ई न पए। सो हू कंहिंखे बि पावर शेयरिंग त न कराईंदी न। अच्छा, जेको पंजाब में सूरत हाल हले थी पई, इन में हिकिड़ी सवाल अचे ज़हन में, एॾो मुश्किल सूरत हाल हुई, एॾी वोट ऑफ नो कॉन्फ्रेंस जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, उनखां पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे पंजाब में ज़ाहिर आहे तब्दीली जूं ॻाल्हियूं अचनि पियूं। उस्मान बुज़ार साहिब जी ॻाल्हि, नून लीग या अपोज़िशन पार्टी अञा ताईं नाले ते मुतफ़िक़ न थी सघिया। ॾिसो सरप्राइज़ त ॾिनो आहे न ओचितो, अञा त शायदि अपोज़िशन इहो सोचियो वेठी त क़ौमी असेंबली जी थींदी, पोइ हुते थींदी इलेक्शन पंजाब में, त घणे भाङे त ज़ाहिर नालो त हाणे त नवाज़ शरीफ़ फाइनल कंदो, केरु अचे थो, पर हमज़ा शहबाज़ ज़ाहिर अॼु बि तव्हां ॾिसो त हू मोहसिन जुगनू जेका आहे सुठी जर्नलिस्ट रही आहे, ही नजम सेठी साहिब जी घरवारी आहिनि, पर हाणे MPA बि थी हुयूं आज़ादु। हाणे मोहसिन जुगनू जहिड़ी ख़ातून जेका आहिनि, जेके पंजाब में हिकिड़ो जेको लिबरल आहे तबिको आहे, हुनखे हुन में काफ़ी नाले वारी ख़ातून आहिनि, उन नवाज़ लीग खे जॉइन करणु PTI बदिरां, छाकाणि ही क्लास जेका पंजाब जी आहे जेके लिबरल्स आहिनि पहिरें PTI ॾे हुआ। सो हाणे मोहसिन जुगनू साहिबा हुते हली वई, त उते बि हमज़ा शहबाज़ वेठो, त हाणे हमज़ा शहबाज़ खे चीफ मिनिस्ट्री लाइ हिकिड़ो ठाहिनि त पिया त भई हू MPA ॾिसो शामिलु कराए पियो पार्टी में एंड थिंग्स लाइक दैट। लेकिन ॾिसूं त शरीफ़ फैमिली छा थी फ़ैसिलो करे, त पीउ जेको आहे वज़ीर आज़म ऐं पुटु वज़ीर आला। अच्छा, इहो शरीफ़ फैमिली फ़ैसिलो करे न करे या कुझु, पर इहो फ़ैसिलो जेके सगारियो हल्का आहिनि असां वटि, उन्हनि खे तस्लीम थींदो त पीउ वज़ीर आला पुटु वज़ीर आला? ही जेके पीउ पुट आहिनि इहे सगारनि हल्कनि खे को अणवणंदड़ आहिनि बि कोन। इहे त हिननि लाइ त नरम गोशो मौजूदु आहे, हिननि सां हिकिड़ी वर्किंग ऐं ज़हनी इक्वेशन्स मौजूदु आहिनि। हिन पीउ पुट ते एतिराज़ु थींदो बि त ॿियनि हल्कनि खे थींदो, सगारनि हल्कनि खे त न थींदो। ठीकु आहे, सवाल आहे फेसबुक ते, छो अॼु PTCL जूं लाइनूं बंदि लॻी पियूं आहिनि, कॉलर जो मसइलो आहे छा? साईं पुछनि था, नाज़िम अंसारी साहिबु, साईं शहर जो नालो न लिखियो, छा मुख़ालिफ़ धुर इक़्तिदार में अचण बाद इमरान ख़ान ऐं संदसि जेके हुननि जा मशीरा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ इंतिक़ामी कार्रवाई कयूं वेंदियूं या न कयूं वेंदियूं, या खेनि सेफ पैसेज ॾिनो वेंदो? साईं क्वेश्चन इहो आहे त अगरि त सालिस जेके आहिनि, जेके असां वटि अंपायर्स आहिनि, चलो हिन महिल ताईं इमरान हुकूमत जे वञण ताईं त हुननि को मुदाख़लत न कई। हाणे ॾिसणो इहो आहे त ही बाद में बि हिन ॻाल्हि ते त भई इमरान ख़ान खे मतिलबु को विक्टिमाइज़ेशन न थिए, उन लाइ अगरि त को किरदार अंपायर्स इस्तेमालु कयो त पोइ त ज़ाहिर पोइ हुनमल जी जेका हाणोकी अपोज़िशन हुनमल जी हुकूमत यानी शहबाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी ऐं ही सभु ज़ाहिर पोइ कुझु न कंदो, मतिलबु हिननि सां पोइ कोई हिननि खे विक्टिमाइज़ेशन न थींदी, हिननि खे नैब पोयां कोन बची वेंदी। पर जे अगरि अंपायर पोइ बि न्यूट्रल रहिया, पोइ ख़ान साहिब ऐं संदसि टीम सां घटि न थींदी। माना इंतिक़ामी कार्रवाई थींदी, माना अगरि रोकियो न वियो त पोइ घटि न थींदी क़िस्म। ॾिसो ख़ान साहिब अगेन हाणे मूंखे तव्हां सम्झायो, ही हिकिड़ो जेको नैरेटिव बिल्टअप कनि पिया त भई आलमी साज़िश तहत मूंखे कढियो वियो आहे या कढण जी तयारी आहे, पोइ अमेरिका, हाणे त अमेरिका जो कल्ह बि पंहिंजी तकरीर में नालो खयो, पोइ चए न नहीं मैं अमेरिका नहीं कह रहा हूँ, ॿार त कहिड़ी कोन्हे न सही।
पोइ नालो न बि खणो, जॾहिं बार बार ड्रोन जी ॻाल्हि कयो था त ड्रोन कहिड़ो मलेशिया उछलाए पियो या ताइवान पियो उछलाए ड्रोन, उहे अमेरिकन ड्रोन्स हुआ। जी हा, जी हा। सो सभिनी खे ख़बर हुई त हीअ अमेरिका ई आहे, ऐं मूं तव्हांखे टियों ॾींहुं बि ॻाल्हि पे कई त ख़ैर हुन में सो ख़ान साहब ही नैरेटिव त बिल्टअप करे रहिया जी हा, आहिनि। ऐं जी मूं हा। तव्हांखे चयो त ही जेको बयानियो हू ठाहिनि पिया, हू को हिन सां इहो न आहे त हिननि जी हुकूमत बची वेंदी, पर हू हिन हुकूमत निकिरण खां पोइ मुझे इसलिए निकाला जो बयानियो आहे, जी हा। जो क्यों निकाला कोन चवंदो, मुझे इसलिए निकाला जो बयानियो आहे कि मैं आलमी क़ुव्वतों को क़ाबिल क़बूल नहीं था। ऐं असांजी कल्ह नेशनल सिक्योरिटी काउंसिल इन इमरान ख़ान जी हिन ख़त खे वाकई में धमकी क़बूल करण खां पोइ हाणे इमरान ख़ान खे इहो सनत याफ़्ता ठपो बि मिली वियो आहे त हा इहो ख़त हो ऐं धमकी हुई। जी हा। हाणे जेको चए थो हीअ धमकी न आहे, हीअ कूड़ आहे या फेक लेटर आहे त पोइ हू सिक्योरिटी जे ज़िम्मेवारनि खे बि ग़लति करार ॾिए पियो। सो सोचे सम्झे चइजो। सो इमरान ख़ान हू पंहिंजो बयानियो बिल्टअप करे पियो। ॿी ॻाल्हि इहो सम्झां थो, अच्छा पोइ अॼु हुन ते सोने ते सुहागा, अॼु मुर्को ख़ान साहब हाई पिच ते खणी विया आहिनि ॻाल्हि खे, हिकिड़ी आउं सम्झां थो सेंसिटिव लाइन्स ते खणी पिया वञनि त मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे। यस, अॼु क्लेम कयो अथऊं। यानी हाणे जेके इमरान ख़ान जा जेके हा ऑगस्ट खां प्लानिंग आहे। हा, ऐं इमरान ख़ान जा जेके हू आहिनि हामी आहिनि या हमदर्द आहिनि, माना हाणे उन्हनि वटि अञा शदीद जज़्बो क्रिएट थिए पियो त यार असांजे लीडर खे मारींदा बि छा। ऐं ज़ाहिर मारण वरी आलमी साज़िश, जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाई ॾिनी वई त हाणे हिन लाइ अलाए छा पिया सोचीनि। सेम त इहो ख़ान साहब जी क्लेम आहे, दावा आहे। ॾिसो हीउ ख़ौफ़नाक दावा आहे। हाणे हिन खां पोइ छा इहे हिन बुनियाद ते त संदसि ज़िंदगी खे ख़ुदा न ख़ास्ता ख़तरो आहे त पोइ ख़ान साहब छा एक्टिव पॉलिटिक्स खां थोरो पासीरो रहंदा, छा मुल्क छॾे वेंदा, जी हा। या ही सिर्फ़ु अगेन हिकिड़ी सिंपथी हमदर्दी गेन करण लाइ हिकिड़ी ॿी गिमिक आहे, ख़ुदा ख़बर। लेकिन ख़ान साहब चए पियो संदसि हयाती ख़तरा, अलाह सभिनी जी हयाती जो ख़ैरु रखे, सियासत थींदी आहे पर इहो न थियणु खपे। सो हाणे यस लेट्स ट्राई टू अंडरस्टैंड एंड फिगर आउट कि ख़ान साहब हीउ जेको आलमी साज़िश ॻोल्हे पियो, हिकिड़ो त हिन जो सिधो सिधो मतिलबु पाण खे सम्झ अचे थो त ईंदड़ यानी हुकूमत ठहण खां पोइ हू पंहिंजे पाण खे ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं हीउ तसवर कराए पियो त आउं अमरीकी मुख़ालिफ़ आहियां, साम्राज सां अकेलो विढ़ां पियो ऐं मूंखे हटाइण हिननि अपोज़िशन वारनि जी वस जी ॻाल्हि न हुई, हीअ त मूंसां अमेरिका अची विढ़ियो आहे तंहिंजे करे आउं नाकाम थी वियुसि, न त आउं हीअं करे छॾियां हा। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि अञा फ्यूचर खे ॾिसजे, ऐं पोइ ख़ैर इन ई ॻाल्हि ते इलेक्शन में बि वञे ऐं पोइ जेको थियो सो थियो। हिकिड़ो नैरेटिव आहे न, छाकाणि इमरान ख़ान पंहिंजी हुकूमत जी केतिरी बि कारकर्दगी ॿुधाए, आम माण्हू त मुंहिंजो GDP हीअं थी वियो, पोइ फलाण थी वियो, इहो आम माण्हू न मञंदो। छाकाणि आम माण्हू खे ख़बर आहे घी अटो पेट्रोल सभु महांगो थियो हिन दौर में, त हीअ अमेरिका मुखालफ़त सेंटिमेंट जेको वेस्ट जी मुखालफ़त खे हुनखे सेल कंदो पंहिंजे इलेक्शन में, एसि ताईं ठीकु आहे। पर आउं इहो सम्झां थो त किथे शायदि ख़ान साहब खे इहो बि आहे, छाकाणि त प्राइम मिनिस्टर रहियो आहे, खेसि घणी ॼाण आहे त हीउ जेको ईंदड़ वक़्तनि में दुनिया में ब्लॉक्स ठहण वञनि था, त पाकिस्तान जेको आहे उनजो लाड़ो चाइना ऐं रशिया ॾे शायदि भले इमरान ख़ान जो न पर पाकिस्तान जो बतौर हिकिड़ी मुल्क जे शायदि असीं पोज़ीशन कंदासीं हीउ जेको ब्लॉक आहे जंहिंमें ऑल तान्स, रशिया, ईरान, हाणे टर्की जी ख़बर न आहे, टर्की हाणे अॼुकल्ह वरी उते वेस्ट ॾे लाड़ो आहे त इहे बदगान जो, त पाकिस्तान खे हुते वञिणो आहे त यानी उहो ई एंटी वेस्ट थियणो आहे। जी हा। साम्राज मुखालिफ़ ब्लॉक में असीं, जी हा। त पोइ हीउ वाहिद लीडर हूंदो जी हा जेको हुन महिल चई सघंदो त भई मां त यानी आउं त वधीक मौज़ू माण्हू आहियां, जंहिं मतिलबु मुंहिंजी सोच त वधीक मौज़ू आहे हिन ब्लॉक जे हवाले सां, त आउं एंटी अमेरिका आहियां ऐं अमेरिका मुंहिंजो मुखालिफ़ आहे, तंहिंजे करे आउं हाणे हुकूमत में अचण लाइ वधीक जेको आहे कारगर थींदुसि, छाकाणि त आउं एंटी अमेरिका आहियां। त हीअ हिकिड़ी तरीक़े जी हिकिड़ी फ्यूचर जी बि थी सघे थो ख़ान साहब वटि सोच हुजे त सुभाणे अगरि पाकिस्तान हिन कंहिं ब्लॉक में हलियो वियो त उहो एंटी अमेरिका ब्लॉक हूंदो। ठीकु आहे सभु। हिते हिकिड़ो सुवालु आहे, चऊं दफ़ा कॉलर सां गॾु सिद्दीक़ गांगरो कराची मां। जी गांगरो साहब, छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। हेलो। वालेकुम सलाम।
सर एक सवाल आहे त इमरान खान जो बयानु आयो आहे ताज़ो त बुज़दार खे हटाइणु सियासी समझौतो हुयो ऐं वरी चए थो त आचर ते अञा वधीक हिकु सरप्राइज़ ॾींदमि। तव्हां इहो छा था सम्झो इहो सरप्राइज़ कहिड़ो हूंदो जॾहिं त हिन जा जेके इतिहादी हुया उहे बि धार थी विया आहिनि त अञा कहिड़ो सरप्राइज़ आहे जेको अचणो ईंदो? ठीकु आहे साईं चवनि था त जी सरप्राइज़ कहिड़ो आहे सही बचे कहिड़ो साम्राजी सियासत जो पहिरियों शिकार त थी वियो बुज़दार साहिबु उन वीचारे जो इस्तीफ़ा क़बूले वरितो हुनखे आख़िरी बॉल ताईं खेॾण बि कोन ॾिनऊं शरीफ़ माण्हू खे। ॿियो छो यार उस्मान बुज़दार खे आख़िरी बॉल ताईं त खेॾणु ॾियनि न। जी हा, सभु खेॾो था त पोइ हुनजो सभु खेॾो था, हुन ग़रीब ॾोह कयो। अॻिते थो सरप्राइज़ संडे ते सही मूंखे जेको हाणे इमरान ख़ान साहिब जे माज़ी जे सरप्राइज़िस जी कारपत ॾिसी करे महसूसु थिए थो त संडे ते इहा सरप्राइज़ हूंदो त को बि सरप्राइज़ न हूंदो। छाकाणि त हाणे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ अदम इक़्तिदार जी तहरीक कामयाबु थी वई त उहो बि को सरप्राइज़ न आहे, सभिनी खे ख़बर आहे त कामयाबु थी वेंदी। सो सरप्राइज़ इहो आहे पुछा कि फिल्मनि जो डायलॉग अॼुकल्ह हलंदो आहे त मुझ पे एक एहसान करो, मुझ पे कोई एहसान नहीं करो, त इहो बि आहे त मैं ऐसी सरप्राइज़ दूंगा कि कोई बि सरप्राइज़ नहीं हूंदी। हू रसूल अली जो मरहूम मूंखे चवंदो हुओ, तव्हांखे शायदि ॿुधायो अॻु में बि, त दुनिया जी वॾे वॾी साज़िश उहा आहे जेका सॼी दुनिया सम्झे साज़िश आहे, दरअसल साज़िश न हुजे, दरअसल साज़िश हुजे ई न। जी हा, जी हा। सो सरप्राइज़ बि इहो आहे सॼी दुनिया इंतज़ारु पई करे, सरप्राइज़ आहे कोन। जी हा, जी हा। ऐं सभु जीअं तव्हां जेका पहिरियों तव्हां इमरान ख़ान साहिब जी स्पीच जी ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिब पूरो हिकिड़ो थल ॿधो आहे ऐं जेको हिकिड़ो पूरो हिकिड़ो नैरेटिव ठाहिण जी कोशिशि कई आहे ऐं अॻिते हली शायदि उहो नैरेटिव कमु अचे। जेको इमरान ख़ान साहिब जेको हिकिड़ो आख़िरी पंहिंजी स्पीच जेको कंक्लूजन कयो त उन्हनि कंक्लूजन हिन ॻाल्हि ते कयो त वोट ऑफ नो कॉन्फ्रेंस थींदो आचर ते जेको बि थियणो आहे, पर हाणे जेको इहो वोट आहे इहो सिमत डिसाइड कंदो पाकिस्तान जी, छा उहो इन ई हिसाब सां हुयो? सिमत जेका पाकिस्तान कहिड़े रुख़ ॾे वञिणो आहे उहो सिविलियंस खे अकेलो डिसाइड करिणो ई न आहे। या ॾिसो जेका हक़ीक़त हुजे, ख़ान साहिब हाणे हरूभरू ॻाल्हि थो करे सिमत कीअं डिसाइड थी वेंदी। हा सिमत इहा करे सघो था फॉरेन पॉलिसी में न, बाक़ी लोकल करप्शन कीअं आहे कीअं न आहे, गवर्नेंस कीअं थींदी, मुकमुका थींदा न थींदा, हा इहो त वरी उहो साॻी थींदी, इहो पहिरीं बि इहो थी रहियो। इमरान ख़ान साहिब जे दौर में बि को करप्शन ख़तमु कोन थी वई, पर ख़ान साहिब त कमाल थो करे न। अगरि तव्हां हाणे थोरी हिन खां हटी ॻाल्हि कया, ख़ान साहिब तव्हां कल्ह की तकरीर जो साईं जेको सरप्राइज़ मिलणो टीवी ते उहो पाण हरूभरू वेठा रहियासीं, पर ख़ान साहिब कमाल जी ॻाल्हि कल्ह बि कई न। जी हा, हाणे कॉलर आहे जी हा, चऊं था पहिरियों पीटी सेल ठीकु थी वियो आहे? जी हा, लॻे अशोक कुमार कराची मां। जी अशोक साहिबु छा चवणु चाहींदा? अली साहब खां इहो सुवालु करिणो हुयो त इहो जेको लेटर कार्ड वारो जेको इन शुरू कयो आहे वज़ीर आज़म साहब, त हिकिड़ो त इहो बयानियूं क्रिएट करण जी कोशिशि करे पियो ईंदड़ इलेक्शन में, तव्हां छा था सम्झो त इहो कामयाबु वेंदो या अपील कंदो माण्हुनि खे ईंदड़ इलेक्शन में? ऐं ॿियो त इन में केतिरी सदाकत आहे जेको इहे ख़त वारो जेको चवनि पिया त धमकियूं मिलियूं वञनि? ठीकु आहे। अच्छा त हाणे जॾहिं सिक्योरिटी काउंसिल चए थी त हा बराबरि धमकी हुई ऐं हुनजो अमेरिका खे हुनजे जवाबु असां करायो आहे, त पोइ हाणे सही रियासत जी पॉलिसी अची वई आहे त धमकी हुई। सो आऊं त केरु न आहे जेको चवनि न आहे। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि लेटर गेट जेको आहे इन जो साईं छा चयो त लेटर गेट जो साईं चयो त इलेक्शन ॾिसो साईं ख़ुदा ख़बर हीअ त माण्हुनि जे सेंटिमेंट ते आहे ऐं माण्हुनि जो हिकिड़ो सेंटिमेंट ज़रूरु हिन ॻाल्हि खे जेको हिकिड़ो जेको मुड़ुस माण्हू ऐं अकेलो माण्हू उसूल ते माण्हू इन जो हिकिड़ो थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में हिकिड़ो इम्पैक्ट ईंदो आहे। ऐं अगरि पाण लोकल बॉडीज़ इलेक्शन खे बल्दियाती इलेक्शन्स खे अगरि कुझु बि माना ॾियूं था, कुझु वैल्यू ॾियूं था, त केपी जे अधु केपी 2 महीना पहिरीं हाराए वियो PTI, इमरान ख़ान बुरी तरह हाराई PT, पर हाणे जेके बाक़ी अधु में कल्ह इलेक्शन थी आहे उते वरी ॿुहारो ॾेई छॾियो आहे PTI, माना वरी PTI ऐं हू इलाइक़ो आहे जिते शायदि PTI जो घटि असरु हो, ही दही इलाइक़ो आहे, हू शहरी इलाइक़नि में जिते PTI जो असरु हो उतां हाराए वियो। त हाणे हिननि ॾींहंनि में ॿियो कुझु इमरान ख़ान उते कयो कोन हूंदो, सिर्फ़ु इहो नैरेटिव ई, ऐं हीअ आहे त अकेलो आहे विढ़े पियो, बाक़ी सभु गॾु थी विया आहिनि। छाकाणि त जेको हिकिड़ो माण्हू जेके हुन रिवायती सियासतदाननि खां पाकिस्तान में थोरो ख़फ़ा हो, बेज़ार हो, उनखे इहा ॻाल्हि वरी बेज़ार थी करे यार पोइ साॻी ॻाल्हि। जी हा, अञा ताईं तस्लीम न आहे त यार हीअ छा थियो? ठीकु आहे इमरान ख़ान नथो वणे, पर वरी साॻिए शहबाज़ शरीफ़ वांगुरु सभु कुझु साॻियो नवाज़ शरीफ़। सो
लेकिन मूंखे ॻाल्हि विसरी वेंदी, थोरो हटी करे ॻाल्हि आहे, पर इमरान ख़ान साहब ऐं चवां थो त अजीब सोच आहे ख़ान साहब जी, उन को सियासी मंतक हूंदी। कल तकरीर में क़ौम सां ख़िताब में चवनि था त संदसि रशिया जो दौरो जेको हो उहो हुन ख़त में लिखियो वियो आहे त इमरान ख़ान जो फ़ैसिलो आहे, मुबैना ख़त, हाणे त मुबैना ख़त में जेको लिखियो आहे अमेरिकन हू जेको आहे, ऐं माण्हू बि चवनि था इमरान ख़ान जो मुंहिंजो अकेले जो फ़ैसिलो न हो रशिया वञणु, बल्कि हुन में मूं जेका आहिनि मुंहिंजी जेका फॉरेन ऑफिस आहे उन मुशावरत कयमि, अॻूणनि सिफ़ारतकारनि सां मुशावरत कयनि, ऐं अस्करी क़यादत सां बि मशवरे खां पोइ आउं रशिया वियुसि। मूंखे सम्झ न आई अगरि इहो थियो हूंदो, ज़ाहिर इमरान ख़ान साहिबु चयो थियो, पर भई हिकिड़े पासे तूं क्रेडिट पियो खणी त हीअ मुंहिंजी फॉरेन पॉलिसी आहे, त पोइ डिॼी छो थो? जी हा, जी हा, चए न भाई इहा वज़ाहतूं करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? माण्हू त भाई अगरि तव्हांखे रशिया वञण जी सज़ा मिले पई बकौल तव्हांजे, त हू छो पिया कयो? न में मूं न अकेलो न हुउसि, मूंसां गॾु ही बि हुआ, छो गवाहियूं ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां चओ न हा, त कॾहिं कॾहिं ख़ान साहब पंहिंजो ई केस वीक बि करे थो, त भई तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां इहो चओ त हीउ को गॾियल फ़ैसिलो, तव्हां अगरि क्रेडिट खणो पिया, तव्हां इहो बयानियो ठाहियो पिया, पब्लिक लाइ ठाहियो पिया न, आम माण्हू लाइ ठाहियो पिया, लेट इट बी। अगरि हीअ ग़लतफ़हमी आहे त आउं त हिन ॻाल्हि खे सम्झां थो त हीअ अकेला फ़ैसिला हूंदा ई कोन्हनि असांजे सिविलियंस जा, लेकिन अगरि पब्लिक में इहो परसेप्शन जुड़ियल हो त यार रशिया वियो, अकेलो वियो, पोइ हीअं हो, पोइ हिन जो फ़ैसिलो आहे, पोइ हिन जी फॉरेन पॉलिसी आहे, पोइ हिन जी पॾही पॉलिसी एंटी वेस्ट आहे, क्रेडिट पॉलिटिक्स पियो करे न, त उनखे डिनाए छो पियो करे? जी हा, पाण उनखे पंहिंजी तरदीद कनि था पिया। अच्छा, अगरि एॾे सां ई पंहिंजो गॾु रखूं, प्राइम मिनिस्टर साहिब जी स्पीच त आहे, इन सां अगरि जे हिकिड़ो प्राइम मिनिस्टर साहिब पहिरां बि हिकिड़ो कॉल ॾिनो, स्पीच बि कयूं, वरी सैटरडे ते वरी चयो आहे त मां आवाम सां गॾु ख़िताब कंदुमि, ऐं हिकिड़ो गॾो हल्के सुरनि में इहे ॻाल्हियूं बि हलनि थियूं कि लख माण्हू, को जलसा, को जुलूस ऑन द डे ऑफ, जंहिंमें शहबाज शरीफ़ साहिबु फुल प्रूफ सिक्योरिटी बि घुरी आहे रहंदो, CM KPK जी जेका ऑडियो टेप लीक अचे थी, उन में उहो पाण तस्दीक बि कनि था त इहा मुंहिंजी इहा ऑडियो टेप, जंहिंमें उहो चवनि था त जायद में सभु कुझु जायज़, जहाद में सभु कुझु जायज़। ॾिसो अलाह ख़ैर पियो करे, हाणे इहो हिकिड़ी हाणे हू फ्रस्ट्रेशन आहे, हाणे इहो को सोचे सम्झे न पिया ॻाल्हाइनि, छाकाणि त माण्हू लख छा 10,000 माण्हू बि डी चौक ते आचर वारे ॾींहुं खणी अचण लाइ, अॼु जुमो ख़तमु थिए पियो त हिकिड़ी पुराणे ज़माने में का कम्युनिस्ट पार्टी हूंदी न पाकिस्तान में, बि अंडरग्राउंड कमु कंदी, माण्हुनि खे ख़बर न पवंदी, पोइ बि एजेंसी खे सभु ख़बर हूंदी, पर सो इहा कहिड़ी एॾी अवामी हू करण जी कोशिशि पियो करे इमरान ख़ान साहिबु, ऐं किथे का सरगर्मी नज़र नथी अचे, किथे को ऐलान न आहे त माण्हू पोइ भेरे त ऐलान अपील कई, अपील इमरान ख़ान साहिबु कई, जेको 27 जो जलसो पाणे अची ईंदा छा? ऐं पाणे केरी न ईंदो आहे, पोइ हुनखे चइबो आहे पाणे अची आहे, त उहो ईंदा त 200-500 उनखे लठियूं हणी इस्लामाबाद पुलिस भॼाए छॾींदी। सो आउं नथो सम्झां त हाणे ख़ान साहिबु हू हिकिड़ी पंहिंजी एग्रेसिव ऐं पंहिंजी हिकिड़ी जारहाणी क़िस्म जी जेका शख़्सियत जो पहलू आहे, ऐं इहो ॾेखारण लाइ त आउं ढिॼा कोन थो, आउं कंफ्यूज़ कोन आहियां, ठीकु आहे, पॉलिटिक्स आहे। ऐं आउं त बार चवां थो भाई इमरान ख़ान चौधरी शुजात या चौधरी परवेज़ इलाही न आहे त मुशर्रफ वियो त क्यू लीग वई, इमरान ख़ान जिन्हनि बि ठाहियो हाणे हिकिड़ो पॉलिटिकल ब्रांड आहे, इहो हवा में गुम कीअं थी वेंदो? हा, पाणे हलियो वञे ॿी ॻाल्हि आहे, पर इहा हवा में थोरी गुम थींदो। सो अगरि हू सिर्फ़ु पंहिंजा कार्ड सेंसिबली प्ले करे, ॾिसो न 148 MNAs हुन सां गॾु आहिनि हींअर ताईं, मतिलबु चयो वञे थो, हलो हिन मां 28 ॿिया बि हलिया विया, छाकाणि त हू कोशिशि थींदी त 2 भाङे 2 अक्सीरियत थी वञे ईंदड़ हुकूमत में, त जीअं हू ताहियात नाहिली ऐं नवाज़ शरीफ़ जा केसिस ऐं ॿिया ख़तमु करे सघनि। ठीकु आहे, हलो 100 बचिया, 100 MNAs जो अकेलो लीडर को नंढी ॻाल्हि आहे छा? ज़ाहिर ठीकु आहे। ऐं जेके माण्हू पंजाब में एंटी नवाज़ शरीफ़ हूंदा, उन्हनि वटि वरी PTI खे सवा को बि ऑप्शन ई न हूंदो, ॿियो को ऑप्शन न आहे। सो ख़ान साहिबु इज़ अ रियलिटी। सिंध में यस, हुन पहिरीं को इन्वेस्टमेंट कई, सिंध में सिर्फ़ु कराची जी हद ताईं कई, ऐं उहो बि हुनखे ख़बर हुई त हू मैनेज्ड हो, कराची वारो मामिलो सॼो उहो सॼो मैनेज्ड हो। सो बाक़ी सिंध जे ॿियनि हिसनि में, इंटीरियर सिंध में त ख़ान साहिब को कमु कयो बि कोन,
सो इन करे हुते को रिस्पॉन्स बि न ईंदो। लेकिन ख़ान साहिब इहे ॻाल्हियूं ॿ ॻाल्हियूं विकिणे पियो। ॾिसो ख़ान साहिब वटि ॿ आइटम आहिनि विकिणण लाइ। हिकिड़ो आइटम त हू फॉरेन पॉलिसी, मां अमेरिका मुखालिफ़ आहियां, मूंखे साम्राज्य आहे, फलाणा ढमकाइण आहे। ॿियो इहो त ॾिसो वरी साॻिया अची आहे। सो इहा ॻाल्हि पंजाब भई KP ताईं ठीकु आहे। सिंध में त ॾिसो न, सिंध अगरि पाण सिंध जी ॻाल्हि कयूं, सिंध में इमरान ख़ान हो त बि पाण अहिड़ा हुआसीं, इमरान ख़ान सुभाणे न हूंदो पाण अहिड़ा ई हूंदासीं। सभु जेका इहा नज़र अचे थो पियो त प्राइम मिनिस्टर साहिब बि इहा ई ॻाल्हि कई पंहिंजे हाणे जेको इंटरव्यू उन्हनि जो हलणो आहे हिकिड़े ॾींहुं चैनल ते, उते उन्हनि चयो त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस खटण खां पोइ इहो सुठो आइडियो आहे त मां जल्दी इलेक्शन जी कॉल ॾेई छॾींदुमि। शेख रशीद साहिब बि यको काफ़ी कॉन्स्टेंटली लास्ट स्पीचिस में बि चवंदा अचनि था त हा हज खां पोइ कहिड़े बि तरीक़े सां इलेक्शन करायो। हाणे PTI बि अची वई आहे, MKM जो बि उन्हनि बयानु ॿुधो, MKM वारा बि चवनि था त असां इलेक्शन ते अचणु चाहियूं। सभई पार्टियूं तक़रीबन हाणे हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ अची चुकियूं आहिनि त 2-2.5 महीननि खां पोइ इलेक्शन थियणु खपे। न पर हाणे सुवाल इहो आहे त केरु कराए इलेक्शन। इहो फ़र्क़ु हूंदो आहे त आख़िरी वक़्तु पावर कुर्सी कंहिं वटि हुई। अगरि इमरान ख़ान पंहिंजे कुर्सी ते हूंदे इलेक्शन अनाउंस करे वञे हा त ॿी ॻाल्हि हुजे। जी हा। हाणे शहबाज़ शरीफ़ वेही करे ऐं 3-4-5 महीना हुकूमत हलाइण खां पोइ वरी माण्हुनि खे जॾहिं आसिरो थी वेंदो त भई हाणे पोइ हू इलेक्शन कराईंदो त वरी लहर ॿी हलंदी, हू ख़ान साहिब जे हक़ में लहर थोरी हलंदी। सो ख़ान साहिब लेट थी वियो। शेख रशीद जेको अगरि चए थो या अगरि ईअं हो त मूं इमरान ख़ान खे अॻु बि इहो सलाह ॾिनी त इलेक्शन कराए, अगरि त इहे इमरान ख़ान खे इहो आइडिया हुन महिल सुठो लॻणु खपे हा। इट्स टू लेट, देरि थी वई। अच्छा पोइ जेको अॼु ईअं जेको नज़र आयो काफ़ी चैनल्स ते क्लेम बि थियो, जेको नंढड़ी ॻाल्हि आहे, शहबाज़ शरीफ़ साहिब प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया, फ़ोन आई ऐं काफ़ी चैनल्स इहो क्लेम कनि था नवाज़ शरीफ़ साहिब जी फ़ोन अचे। मूं ॾिठो भई मूंखे हैरानगी थी त लाइव प्रेस कॉन्फ्रेंस में मूं सम्झो त कंहिं ग़ैबी ताक़त जो फ़ोन अची वियो आहे जो शहबाज़ शरीफ़ खे, छाकाणि मरियम औरंगज़ेब उतां दड़को पियो त फ़ोन दो उनको, त वञी फ़ोन हू हैंड्स फ्री हुनखे कन में रखियऊं शहबाज़ शरीफ़ जे। नवाज़ शरीफ़ अगरि हो त पोइ नवाज़ शरीफ़ सॼी दुनिया खे ॾेखारियो भले प्राइम मिनिस्टर थिए ऐं त एतिरी ताक़त रखां थो। एग्ज़ैक्टली मूंखे लॻे थो त हुन महिल हुनखे इहो ॿुधायो वियो त हीउ जेको पंजाब असेंबली में थियो आहे त तकड़ में 20 मिंटनि अधु कलाक जो टाइम ॾिनो वियो त तव्हां नॉमिनेशन पेपर ईंदड़ चीफ मिनिस्टर लाइ भरियो। मुंहिंजे ख़्याल में उहो फ़ोन हुओ, उहो शायदि हमज़ा शहबाज़ कयो हूंदो। लेकिन बहरहाल जंहिं बि फ़ोन कयो ऐं मरियम औरंगज़ेब टिनि माण्हुनि खे जवाबु न पई ॾेई सघे। जी हा। हिकिड़ो नवाज़ शरीफ़, जी हा, हिकिड़ो मरियम नवाज़, जी हा, ऐं टियों हमज़ा शहबाज़। इन्हनि टिनी मां कंहिं फ़ोन करे चयो हूंदो त भई दो शहबाज़ साहब को फ़ोन, त मरियम औरंगज़ेब पोइ न करे सघी हूंदी। ठीकु आहे। अॼु सभु जेको शोकॉज़ नोटिस ॾिनो प्राइम मिनिस्टर साहिबु पंहिंजे मुनर फराकीन खे, अॼु उन जो वक़्तु पूरो थी वियो। हाणे उहे मुनर फराकीन जेके आहिनि उहे उन्हनि खे रेफरेंस दायर करे प्राइम मिनिस्टर साहिबु फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं एक्शन खयो वेंदो। पर आख़िर कानून जी नज़र में छा मैरिट होटल जे कमरे में रहणु फ्लोर क्रॉसिंग आहे, लोटा आहे न? सिंध हाउस में तरसणु कानून जी नज़र में छा लोटाक्रेसी आहे या फ्लोर क्रॉसिंग आहे न? त पोइ कीअं उनजे ख़िलाफ़ु रेफरेंस, छा वोट हुननि ॾिनो कोन्हे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु, त आख़िर कहिड़ी बुनियाद ते ॾिसो न, तव्हां को इहो त न चवंदो त यार हीअ वञी पीपल्स पार्टी वारनि सां सिंध हाउस में छो रहिया, मर्ज़ी आहे, किथे बि रही सघनि था। सो मूंखे सम्झ नथो अचे त हिननि खे कीअं कहिड़े ग्राउंड ते इमरान ख़ान साहिबु जेको आहे DC कराई। अच्छा, शो कॉज़ नोटिस इमरान ख़ान मोकिलियो, हुननि जवाबु लिखी मोकिलियो, न सर असां त क़बूल न आहे, असीं त तव्हां सां ॿधल आहियूं। जी हा, उहो चवनि था इहो क़बूल न आहे असांखे। अच्छा बस कराची में सुवालु आहे, अहसन ख़ान पुछनि था त इमरान ख़ान जी काल वारी जेका उन्हनि जी क़ौम खे ख़िताबु ॾाढो मायूस कयो, साईं चवनि था त ख़िताब में अवाम लाइ त कुझु बि न, अवाम लाइ छा हुजिणो ऐं अवाम लाइ सुभाणे छा हूंदो, अवाम लाइ छा हुजिणो आहे, छा साईं नालो छा? अहसन ख़ान साहिबु। अहसन ख़ान साहिबु, अवाम लाइ छा हुजिणो, छा पिया उमेद कयो? ॾिसो अवाम खे त कुझु पाण ई पंहिंजे लाइ करिणो पए थो न साईं। ॾिसो दुनिया में पॉलिटिशियन्स, लीडर्स अवाम जी फलाह बहबूद कॾहिं कनि था जॾहिं अवाम हुननि मां अवाम जो भउ हुननि खे हुजे थो,
आवाम जो प्रेशर हुजे थो, आवाम जो डिमांड हुजे थी, ॿार बि रोए नथो त खीर त केरी नथो पीआरे उन ॿार खे। असांजा माण्हू असीं किथे हिननि ॻाल्हियुनि, असांखे अगरि वधि में वधि शिकायत हुजे थी, एटलीस्ट आउं सिंध जी सतह ते जेको मुंहिंजो मुशाहिदो आहे, असांखे वधि में वधि शिकायत हुजे थी त असांजा ज़ाती कमु न थिया। जी हा, पोइ ज़ाती कमु नौकिरी हुजे, ज़ाती कमु जेको आहे ट्रांसफ़र पोस्टिंग हुजे, ज़ाती कमु को उथी हथु न ॾिनई, भत में न सॼई, फलाण थी वियो, ढिमकाण थी वियो। रोड रस्ता बि असांखे पंहिंजे ॻोठ वारो सिर्फ़ु सम्झ में अचे थो त इहो ठाराए ॾिए थो या नथो ॾिए। असां किथे जनरल परफॉर्मेंस ते या हिन ते केॾे वोट ॾींदा आहियूं? त पोइ जॾहिं आवाम पंहिंजे लाइ करे कोई घुरे ई नथी ऐं घुरे थी त ज़ाती नौयत जा मामला घुरे थी, पॉलिटिशियन ख़ुशि आहिनि। अच्छा, वॾे असद उमर साहब जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी जंहिंमें काफ़ी ख़ौफ़नाक ॻाल्हि कनि पिया, हू पर वरी साॻो MQM वारी एथनिक लाइन ते वञण जी कोशिशि कनि था त असां हिन चकर कराची में जेके इंतिखाब थींदा उहे महाजर नारे सां विड़िया वेंदा। ॾिसो, मूं कोन ॿुधो आहे असद उमर खे, अगरि ईअं चयो अथसि त दरवेश आहे। छाकाणि त अगरि इथनिसिटी ते, लसानियत ते अगरि इलेक्शन कराची जे उर्दू स्पीकिंग माण्हुनि वोट ॾिनो त उहो MQM खे ॾींदी यार, PTI खे कहिड़े खाते में ॾींदी? भई जेके हुन ॻाल्हि जा मतिलबु जेके सवा सिधा दुकान, मिसाल तव्हां चइजे त मतिलबु तव्हांखे मिसाल को स्पोर्ट्स जी बैट वठिणो आहे, हॉकी वठिणी आहे, रैकेट वठिणो आहे, त स्पोर्ट्स जी दुकान ते वेंदो न, त करियाना जी दुकान ते त कोन वेंदो न। त इमरान ख़ान PTI जेको आहे हू त पाण खे क़ौमी जमात चए थी, MQM त को रख रखा नथी करे, उहो चए थी त असीं त इहा ई सियासत था कयूं लसानियत जी। त पोइ अगरि लसानियत जो माल ख़रीद करिणो आहे, वकर ख़रीद करिणो आहे, त माण्हू MQM ॾे वेंदा न, पोइ हिन छो ईंदा? असद उमर भुलियल आहे त उनखे महाजर नाले ते या अलिफ नाले या ॿिए नाले ते वोट मिलंदो, छो मिलंदो? पोइ MQM ऐं पीपल्स पार्टी जो जोड़ जोड़ खे कीअं हे हर्ट कंदा? पोइ हे ईअं ई हर्ट कंदा, वरी साॻो लसानियत सियासत खणी ईंदा? ॾिसो, हाणे ही त जेका ॻाल्हि आहे त भई ॾिसो MQM जेको आहे वरी उर्दू स्पीकिंग माण्हुनि खे विकिणो छॾियो, फलाण थी वियो, पीपल्स पार्टी जा ठा करे वरितो। इहो लंडन वारो बि हूंदो त कहिड़ो इहो थींदो रहंदो, हीअ आनिया जानिया तो लॻी रहती है। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुन लाइ PSP मौजूदु आहे, हुन लाइ MQM हक़ीक़ी मौजूदु आहे। हू चवनि था, हू MQM हक़ीक़ी वारा चवंदा त असीं त निज आहियूं, असां त निज लसानी सियासत कंदा आहियूं। थींदो न आहे। वोट पॉलिटिक्स, पॉपुलर पॉलिटिक्स जा हिकिड़ा पंहिंजा डायमेंशन्स ऐं डायनेमिक्स हुजनि था। ऐं असद उमर साहिबु भले शौक़ु करे ॾिसे त अॻियो सोजरो आहे इहो बि, पर पोइ यानी पोइ सुराग ॻोठ खां अॻिते न टिपे पोइ। जेको प्राइम मिनिस्टर साहिबु जेको निजी TV खे जेको इंटरव्यू ॾिनो आहे, उन में प्राइम मिनिस्टर साहिबु इहा ॻाल्हि कई आहे त एस्टेब्लिशमेंट पाण चयो आहे त एस्टेब्लिशमेंट मूंखे 3 ऑफर्स ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी ऑफर त इस्तीफ़ो ॾेई छॾ, ॿियो ऑफर त हिनखे फेस कर जेको अचे थो पियो, टियों ऑफर त इलेक्शन जी तरफ़ हलिया वञो, ऐं मां जेको आहे उहो इलेक्शन जी वञण खे प्रिफर कयो आहे। न, इशू इहो आहे त एस्टेब्लिशमेंट अगरि इमरान ख़ान साहिबु इहो चए थो त हुनखे इहा ऑफर कई आहे त इलेक्शन लाइ वञण लाइ त इमरान ख़ान साहिबु लेट करे चुको आहे न। हाणे अगरि हामी भरे पियो इलेक्शन लाइ त न हुनजे हथ में त कुझु आहे ई कोन। हुनजे हथ में त 2 शयूं आहिनि, या इस्तीफ़ा ॾेई छॾे या हाराए अचे पार्लियामेंट मां। सो एस्टेब्लिशमेंट जी जेका 3rd ऑफर आहे, मूंखे ख़बर न आहे त इमरान ख़ान साहिब खे इहा 3rd ऑफर एस्टेब्लिशमेंट कॾहिं कई आहे। अगरि अॼु सुभाणे में कई आहे, प्राइम मिनिस्टर साहिबु इहो चवनि था त मां इलेक्शन खटियुमि त पोइ अनाउंस कंदुमि, अगरि जे न खटियुमि त पोइ इहो ख़ान साहिबु मुंहिंजे ख़्याल सियासी गुफ़्तगू थो करे। ख़ान साहिब खे अॼु अगरि फेस सेविंग ॾियनि, यानी ही वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी दरख़्वास्त वापसि वठनि, ख़ान साहिबु सुभाणे इलेक्शन कराइण जी तारीख़ अनाउंस कंदो। पर अपोज़िशन नथी मञे न हिन ॻाल्हि ते। इहो जो कल्ह बि पाण डिस्कस कयो त ही जेके ॻाल्हियूं हलियूं पई इस्लामाबाद में त भई अंपायर्स फाइनली विच में पिया आहिनि हिकिड़ो हुनखे रेस्क्यू मिशन लाइ, त चलो भई कुझु अचो कुझु ॻाल्हियुनि खे ठाहे वठो। त हुन में अपोज़िशन खां इहा फरमाइश करणु त तव्हां नो कॉन्फिडेंस वापसि वठो। अपोज़िशन लाइ सियासी तरह ते मौत लफ़्ज़ त वॾो हूंदो आहे, लेकिन वॾो धचको। पर सभु प्राइम मिनिस्टर साहिबु पाण जे लाइ नथा सम्झनि त अगरि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस थी वियो आहे, अगरि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में उहो कढिया विया त प्राइम मिनिस्टर साहिब लाइ धचको न हूंदो इहो? प्राइम मिनिस्टर देर कर देता हूँ, मुनीर नियाज़ी जी शायद वाकई में इहो नज़म जेका आहे फिट थिए थी ख़ान साहिब, हमेशा देर कर देता हूँ,
किसी को मनाना हो, किसी की बात माननी हो, हमेशा देर कर देता हूँ। सो देर करे छॾी ख़ान साहब न। ख़ान साहब खे पहिरीं ॿुधी अचणु खपे हा। अगरि शेख रशीद या इस्टेब्लिशमेंट या को बि अगरि हुनखे इहा सलाह ॾेई रहियो त भई गो फॉर फ्रेश इलेक्शन। असेंबली टोड़े छॾिया, असेंबलियूं टोड़े आहे, गॾोगॾु पंजाब ऐं केपी असेंबली टोड़े छॾिया, त ऑटोमेटिकली मुल्क में फ्रेश इलेक्शंस थी जी वञनि। हा, पोइ त ऑटोमेटिकली उन तरफ़ हलियो वञे। ऑपोज़िशन त हूअं ई चए पई फ्रेश इलेक्शन्स लाइ, पहिरियों ई उन्हनि जो मंतव्य। आख़िरी बॉल ताईं खेॾण जो अलाए छा शौक़ु आहे। जी हा, आहे पोइ असीं नंढा हूंदा हुआसीं, पोइ असीं चवंदा हुआसीं न असां पूरी दम्मा दो में, दम्मा चवंदा हुआसीं की मतिलबु पूरी बारी ॾियो असांखे। ईअं थोरे बेईमानी आहे यार, ई त छा क्रिकेट आहे छा? ॿार आहियो छा? आख़िरी बॉल तक लड़ूं। भई आख़िरी बॉल ते तव्हां 40 रन नथा ठाहे सघो न। पोइ इन लाइ त बिलावल साहब चवनि था न, हाणे जेको बिलावल साहब हाणे जेका त पंहिंजो हिकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कई, बिलावल साहब क्लियर ॻाल्हि करे विया त इमरान ख़ान साहब हाणे ख़तरनाक रांदि खेॾण वञनि था पिया। से ख़तरनाक छा? ख़तरनाक हाणे ख़तरनाकी बि त हथ में न रही आहे न। वोट ख़तरनाकी छा जी ख़तरनाकी? जिस मतिलबु हू ऑप्शन त पार्लियामेंट जे साम्हूं लख माण्हू बीहारे धरणो हणी छॾिजे, उहो न कई, टकराउ थी वञे, न थी सघियो। असेंबलियूं छा ख़तरनाकी छा करे सघे थो? हा, इहा ख़तरनाकी ज़रूरु आहे त हू हीउ जेको फॉरेन पॉलिसी जे हवाले सां मुल्क में हिकिड़ो नैरेटिव ठाहे पियो त मुल्क खे एंटी अमेरिकन। ॾिसो, हू चए थो न्यूट्रल हुजणु खपे, पर ही दरअसल इमरान ख़ान प्रचार करे पियो त मुल्क जी रायमा इहा ठहे त असांखे एंटी अमेरिकन्स हुजणु खपे, एंटी वेस्ट हुजणु खपे, एंटी यूरोप हुजणु खपे। असांजी सॼी जेका एक्सपोर्ट आहे उहो यूरोप में आहे। ठीकु आहे, हाणे चए थो न भूखे मर जाएंगे। अदा वो गिल साहब अचे पियो, हम वो हैं जो भूखे मर जाएंगे। लेकिन अरे बाबा, तोखे त अचनि था अमेरिका में डॉलर्स में पघार। जी हा, ख़बर ख़ान खां पुछ त हू कीअं भूखे मर जाएंगे भाई? जी हा, डायलॉग हणणु ॿी ॻाल्हि आहे, जी हा, जी हा। पर हिकिड़ी रियलिस्टिक हुजणु ॿी ॻाल्हि आहे। सुल्तान राई थियणु सोली कमु आहे, पर उहो फिल्मनि में ठीकु लॻे थो न सुल्तान राई। न त हुन शरीफ़ माण्हू अला मग़फ़रत करे सुल्तान राई खे बि हुनखे पंजाब में हाईवे ते धाड़ेलनि रोकियो, गोलियूं हणी छॾियूं, मरी वियो। जी हा, छाकाणि डायलॉग जेके आहिनि उहे फिल्मनि में ठीकु लॻंदा आहिनि। रियल लाइफ में उनखे सुल्तान राई खे फिल्मनि में त 40-50 गोलियूं लॻंदियूं न मरंदो हो न, पर हक़ीक़त में वीचारे खे 2 गोलियूं लॻियूं, मरी वियो। जी हा। कॉलर सां गॾु अरशद सोलंकी कराची मां। जी सोलंकी साहब, छा चवणु चाहींदा? सर, मुंहिंजो सुवालु आहे इहो त हीउ जेको वज़ीर आज़म साहिबु चयो आहे त असांखे जेको अमेरिका वारो ख़त मिलियो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्त ताईं असांजी जेको मुल्क आहे उहो FATF वारी ग्रे लिस्ट में शामिलु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीउ ईंदड़ हुकूमतुनि लाइ जेको नुक़सानकार साबित थींदो, या माना ईंदड़ हुकूमतुनि लाइ इहो ख़त इन जो छा इम्पैक्ट या असरु छा हूंदो? ठीकु आहे, साईं जे सवाल सां गॾु नंढिड़ो हिकु ॿियो बि सवाल रखी छॾियो। ऐं सभु अगरि जे मञिजे त अगरि प्राइम मिनिस्टर साहिब जी ॻाल्हि त इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी थिए थी हिकिड़े, त पोइ माना हीअं सम्झिजे त पाकिस्तान ॿिनि ब्लॉकनि जी जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, ॿिनि ब्लॉकनि जे विच में पाकिस्तान हाणे जहिड़ो थो थिए त कहिड़ी तरफ़ ॿिन्ही जो इन्फ्लुएंस अचे थो पियो, त कहिड़ी तरफ़ ब्लॉक छिकिजे थो पाकिस्तान आहे। लेकिन आउं जेको गुज़ारिश कयां पियो त उन में अकेलो सिविलियन प्राइम मिनिस्टर इहो फ़ैसिलो नथो करे सघे त हिन ब्लॉक में वञा या हुन ब्लॉक में वञा। इहो मां गुज़ारिश कयां पियो। जी हा, छिकछका त ज़ाहिर आहे, ऐं असांजो लाड़ो चाइना ॾे को राज़ न आहे। पर इमरान ख़ान साहब ॻाल्हि इहा आहे त चलो अमेरिका या यूरोप खे कुझु अमली तरह कुझु न बि कई, पर ॻाल्हाइण जो त ख़ान साहब आहे न। जी हा, जी हा। सो जेको सोलंकी साहब पुछनि पिया त ईंदड़ इलेक्शन में को ईंदड़ हुकूमतनि लाइ, सही ॾिसो त ॻाल्हि इहा आहे त हीअ डिप्लोमेसी आहे। हिन में अगरि ईंदड़ सेटअप जेको हूंदो जंहिंमें सिर्फ़ु सिविलियन न, पर जेके असांजी नॉन सिविलियन इदारा बि आहिनि, गॾियल सॼियल तौर ते अमेरिका खे कुझु राइट सिग्नल्स मोकिलींदा त ख़त विसरी वेंदो, हीअ रुॻो इमरान ख़ान पियो ॻाल्हाईंदो वठंदो। ऐं हिकिड़ो प्रेशर अमेरिका ते बि रहंदो त मुल्क में हिकु जीअं पहिरीं मौलवियुनि खां डिॼारियो वेंदो, असांजे मौलवी साहिबान खां अमेरिका खे वेस्ट खे, त ॾिसो बाबा असीं न हूंदासीं, जेको मुशर्रफ साहिब बि हिकिड़े तरीक़े सां कंदो हो त अगरि असीं लिबरल्स न हूंदासीं त ही मतिलबु मौलवी साहिबान जेके आहिनि ही राइटिस्ट, सॉरी मौलवी ग़लति लफ़्ज़ पियो, राइटिस्ट जेको साॼे धुर जो आहिनि हू मुल्क ते कब्ज़ो करे वठंदा। त हाणे इमरान ख़ान साहिबु हिकिड़ो ॿियो ज़ाहिरी तरह साॼे धुर जो न आहे, पर हू
इहो तासुर पाकिस्तान में हिकिड़ो ॿियो कैरेक्टर पैदा थी वियो आहे त ॾिसो साईं वॾी मुश्किल सां रोकियो वेठा आहियूं न त इमरान ख़ान त सॼे मुल्क खे एंटी अमेरिका ठाहे छॾींदो। जी हाँ, जी सो इन हवाले सां ही किरदार बि ख़ान साहब जो ठहंदो त मुल्क खे मतिलबु हिकिड़ी राय मां ठाहींदो रहंदो त असांखे एंटी अमेरिका पोस्चर वठणु खपे, लेकिन जंहिं ॾींहुं वरी ख़ान साहब खे सही जॻह तां सही सिग्नल्स अची विया उन ॾींहुं ख़ान साहब बि न्यूट्रल थी वेंदो, माना डिफ्यूज़ थी वेंदो जेका बि अगरि न्यूट्रल चाह ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में।